बिल्कुलु अॼु असां तव्हांखे लखनि किरोड़नि जी तव्हां करप्शन त ॿुधी हूंदी, पर अॼु 10 रुपए खां स्टार्ट थींदो करप्शन तव्हांखे ॾेखारींदा। ही मार्केट कमेटी जी लिस्ट जेकी फी दुकानदार गाॾे वारे खां ऐं 10 रुपया जेकी वरिती वेंदी आहे, पर उन ते मार्केटिंग कमेटी जो को बि अमलो ॾिसण में तव्हांखे कोन ईंदो। ना ई को अमल थिए थो रेट ते, ना ई माफ़िया जे ख़िलाफ़ु को एक्शन खॼे थो। असां जॾहिं बि सोशल मीडिया ते आवाज़ उथारियूं था त माफ़िया जे ख़िलाफ़ु जेको आहे तव्हां एक्शन खणो, नोटिस वठो, माण्हुनि खे आवाम खे फ़ाइदो ॾियो, पर उन ते गाॾी वारनि खे दुकानदार खे ज़रूरु नुक़सानु थिए थो। पर माफ़िया जेके ताक़तवर बणियल आहिनि, जीअं त असांखे ज़रनि खां अॼु मालूम थियो आहे त रमज़ान में अञा टाइम आहे अचण में, पर उन जा बि सामान जेके आहिनि उहे स्टॉक कया पिया वञनि। खंडु आहे ऐं पंहिंजो शरबतूं आहिनि, चांवर आहिनि, जेके इस्तेमाल में थींदा रमज़ान जे हवाले सां उहे जेके आहिनि स्टॉक कया पिया वञनि। पर असांजी मार्केटिंग कमेटी जेकी नाले मात्र आहे, जेकी ही तव्हांखे ॾेखारियो पूरे ज़िले टने मोहन खान में फी गाॾी वारो फी दुकानदार खां 10 रुपए सां वरिती वेंदी आहे। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, टने मोहन खान ज़िले में हज़ारे गाॾा हूंदा, हज़ारे दुकान आहिनि, ऐं उन 10 रुपए तव्हां कैलकुलेशन करियो त ही करप्शन वञी साल ते किरोड़ रुपया वञी बीहे थी। पर मार्केट कमेटी जेकी हिन खां टैक्स वठे थी, पर हिननि खे फैसिलिटी का बि नथी ॾिनी वञे, ना आवाम खे को फ़ाइदो थिए थो, ना हिननि गाॾियुनि वारनि खे। पर इकोनॉमिक्स जे हवाले सां हिननि खे जेके आहिनि नुक़सान लाज़मी ज़रूरु थियनि था। पर हिते असां घटि थोरो महांगाई में जिते गाॾे वारो जेको आहे माना ख़रीदारी करे थो, त उनखे महांगी शइ हिते माफ़िया जी ख़रीद ॾिए थी, ऐं उन हिसाब सां जेको आहे उहो किथे ख़रीद करे उनजो नोटिस थींदो, पर उन माफ़िया खां पुछाणो कोन थींदो। जीअं सिंधी ज़रायत का लहे थी, त उन में जेको आहे माना सिंधी ज़मीनदारनि खे कुचलो वञे थो। छो त हुनखे कमाइण ॾियणो कोन्हे, हिननि खे सदाई मजबूर ऐं विहारणो छॾिणो आहे। हीअ जेकॾहिं ख़ुशहाल थींदा, हीअ पंहिंजो हक़ जो आवाज़ बुलंद कंदा, हीअ रोटन वेंदा। हिननि खे असां एतिरो मफ़लूज बणाए ॾियूं जो ही घरनि ताईं महदूद हुजनि, ॿारनि जी पढ़ाई लिखाई में महदूद हुजनि, ऐं पंहिंजे घरनि में महदूद हुजनि। हीअ ॿार निकिरी न सघनि, पंहिंजे घर जी परेशानी में मुबतला हुजनि। इन करे हीअ हथ जोड़ी हथ वठी कनि था हरकतूं। ऐं जेको आहे जेकॾहिं टमाटो ॿाहिरियों अचे थो, हिते असां महांगो था वठूं, ऐं जेकॾहिं सिंधियो टमाटो लहे थो त तॾहिं बि ॿाहिरियों टमाटो घुराए असांखे जेको आहे माना सिंधे ज़मीनदारनि खे मारियो थो वञे। हींअर खंडु जेकी आहे 11,000 रुपया कटो, 190 200 रुपया किलो हले पई। जेका शुगर मिलूं 25 खां मथे शुगर मिलूं सिंध में आहिनि, उहा खंडु केॾां थी वञे? उहा खंडु छो असांजे माण्हुनि खे नथी ॾिनी वञे? उनमें छो फैसिलिटी नथी ॾिनी वञे? कणिक लहे थी, कणिक में को फैसिलिटी कोन्हे, वठणु वञे माफ़िया पंहिंजा रेट मुक़ररु करे वॾे, ज़मीनदार खे कुचलो थो वञे। वठणु वञे चांवर त पंहिंजा मनपसंदि रेट माफ़िया मुक़ररु थी करे साड़ियुनि जो अघु ज़मीनदारनि खे मिले ई कोन थो। वठणु वञूं सब्जी त उते जेकी ॿाहिरीं सब्जी अचे थी उहा असां महांगी वठूं, असांजी सिंधी जेकी सब्जी लहे थी उहा रेट आहे ई कोन्हे हुनजो। त चवण जो मक़सदु आहे टोटल करप्शन ते सिस्टम आई 10 रुपए खां स्टार्टिंग आहे। अॼु तव्हांखे नई शइ ॿुधायूं पिया, हीअ करप्शन 10 रुपए खां स्टार्टिंग आहे। ऐं हिते को ईमानदार ऑफिसर बि कोन्हे जेके असां चऊं नोटिस वठे। जेकॾहिं हिन विचो ज़रिए को ईमानदार को अलाह नेक माण्हू हिन ग़रीबनि जी बुख ऐं जेको ॾिसंदो हुजे उहो हिन शइ जो नोटिस वठे, ऐं हिन शइ ते मार्केट कमेटी खां पुछाणो करे त तव्हां कहिड़ा हिन ते अमल कराया आहिनि। छा तव्हां माफ़िया जे ख़िलाफ़ु नोटिस वरितो आहे? छा तव्हां माण्हुनि खे फ़ाइदो ॾिनो आहे? छा तव्हां हिते गाॾी वारनि खे दुकानदारनि खे को ॾिनो आहे फ़ाइदो? सिर्फ़ु माना पंहिंजा पेट ताईं भप भरिया अथव, हिते माण्हुनि खे को रिलीफ कोन्हे। असांजो मक़सदु आहे जेसिताईं माण्हुनि खे ख़ुशाई नथी मिले असां पंहिंजा आवाज़ बुलंद कंदा रहंदा।